ही सही लकी शाह सदर जो ही चश्मो है जैसे असां मौजूद आहियूं पहुता आहियूं मतलब ये असांजो भाउ रुज़वान वेठो आहे बा असांजो पहिरीं पर अज़हर अली साहब ऐं हुनजा फरंद नंढा बच्चा छोकिरा गॾु आहिनि ही असांजो पहिरीं पर भाउ शकील वेठो आहे ऐं ही पहाड़ जो इलाइक़ो आहे यानी कि ही जेको ॾिसी रहिया आहियो त ही तमामु वॾो हिकिड़ो पहाड़ आहे और ते पहाड़ ते आया आहियूं हमचोरस यानी कि चौधारी पहाड़ आहे सो ॾिसी रहिया आहियो हाल वाल वठूं था बा शकील खां बा शकील साहब ॾियो हाल वाल हिते कीअं जेको आहे पाणी माशाअल्लाह असांजी कुदरत अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाए फबियाई आला रब्बिकुम तुकज़्ज़िबान ए जिन्ने माण्हू अल्लाह जी केड़े नेमतुन खां इनकार कंदो अल्लाह जी केड़े केड़े नेमतुन खां इनकार कंदो हुकम कर साईं मां तोखे फोन आ जेका कुरान मजीद में आयत आ वा उन जो अकास ही आ जेका कि सोचा ही चोतर पहाड़न जे विच में चश्मो जेको चवन था त जेको शफाया पानी आ त ही ॾिसो ऐं अल्लाह जे कुदरत खे अचरज में अचो अल्लाह खे यादि कयो त अल्लाह साईं केतिरो गफ़ूर रहीम आहे पंहिंजो केड़ी केड़ी तखलीक दो करे जी बा शकील बिल्कुलु तमामु जाने कि असां हिते मुंहिंजे शायदि ख़्याल में पहिरियों चक्कर आया आहियूं असां ऐं तमामु पहाड़ी इलाइक़ो आहे माशाअल्लाह माशाअल्लाह बारुज़वान असांजो ही भाइटियो जेको आहे त चश्मे जे पाणी में तर थो करे आजा आजा कोन्हे कर